भिटशा में टाउन कमेटी के वाइस चेयरमैन राणा मोहम्मद उस्मान राजपूत पारां सकाफती ॾियारे की खुशी में सहाफ़ियुनि के मान में दावत जो एहतमाम कयो वियो। उन मौके ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जिले मटियारी जो सदर रजब अली वोज़दार, राणा फरमान अली राजपूत, राजा हैदर बख्श वसाण, कामरान अली मलुकाणी, अख्तियार अली वसाण, नदीम अहमद राजपूत, बाबर अली बुलेदी ऐं ॿिया शरीक थिया। टाउन कमेटी भिटशा के वाइस चेयरमैन राणा मोहम्मद उस्मान राजपूत पारां आयल मेहमानन के एकता के हवाले से सिंध की सकाफत जगदा तोहफ़ा पेश कया विया ऐं चयो त सिंध जो सकाफती एकता दिहाड़ो असां लाइ ईद जो ॾींहुं आहे, जंहिंखे असीं हर साल भरपूर जोशो जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। ऐं हिन साल भी लतीफ़ जी नगरी भिटशा में दिहाड़ो शानदार नमूने सां मल्हायो वियो, जंहिं लाइ असीं सहाफ़ियुनि ऐं सिंधी मीडिया के जज़्ब पेश करियूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।